नासिक कंडियाल में मौजूद अखियुनि जी खैराती अस्पताल में समाजी तंजीम के सहकार सां शुगर सां थींदड़ अखियुनि जे बीमारियुनि जे इलाज लाइ शोबे जो इफ्तिताह कयो वियो आहे। वधीक तफ़सील अब्दुल रज़ाक घांगरे जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन मौजूद आहियूं कंडियारो जे अल इब्राहिम अखियुनि जे अस्पताल में, जिथे SIO VS ऐं साइट सेवर जे अंडर जेको आहे हिकिड़ो प्रोजेक्ट जो इफ्तिताह कयो पियो वञे। जी बुनियादी तौर मिठनि पेशाबनि जे मरीज़नि जे लाइ हूंदो। अचो त हिते जे मुंतज़मीन ऐं हिते महिमाननि खां उन्हनि जा वीचार पुछूं त हिन मुतालिक़ उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां हिन हिकिड़े वॾे प्रोग्राम जो लॉन्च पिया कयूं जेको आहे शुगर जे मरीज़नि जे लाइ। मां ख़ुदि रेटिना सर्जन आहियां, पर्दे जो डॉक्टर आहियां, शुगर जे सब स्पेशलिटी में पर्दे जे हवाले सां मुंहिंजी आहे। मां ख़ुदि मरीज़ जेके असांजे हिन शहर मां ईंदा आहिनि, काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके कराची पहुचंदा आहिनि, इलाजु उनजो तमामु घणो महांगो आहे, उहे अंधा थी वेंदा आहिनि, पहुची न सघंदा आहिनि। त असां पंहिंजे इंटरनेशनल NGO सां गॾिजी करे उन्हनि ते कोशिशि कई साले साल त असांखे इहो प्रोग्राम कंडियारो डिस्ट्रिक्ट नुशरफुल्लाह ॾियो वञे त जेके इहे मरीज़ आहिनि इहे कराची ताईं नथा पहुची सघनि, जंहिं हिते पहुचनि था। हीअ बीमारी उहा आहे जंहिं हुनजो पंहिंजो शुरूआति में ख़्यालु कबो त उनखे अंधे थियण खां बचाए सघिजे थो। पर बदकिस्मती सां उहे मरीज़ असां वटि कराची टर्शी अस्पताल वॾे अस्पताल में हैदराबाद में उन वक़्तु ईंदा हुआ जॾहिं हुनजो सॼो अखि जो पंहिंजो पर्दो ख़राबु थी चुको हूंदो ऐं उनखे इलाजु करण मां को फ़ाइदो कोन थींदो। उन कड़ीअ खे वठी करे तव्हां ही स्क्रीनिंग त जीअं शुरूआति में ई उन मर्ज़ खे पकिड़े सघिजे। जेको हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे त पोएं पर्दे ते जेको शुगर असरअंदाज थिए थो उन जे इलाज मुआलजे जे बारे में भी तक़रीबन 51 खण मरीज़ जेके आहिनि उहे शुगर जे पर्दे शुगर जे करे उनजा पर्दा मुतासिर थियल आहे ऐं उन्हनि खे पोइ असां प्रॉपर एजुकेट कयोसीं। उन्हनि खे असां लेज़र जी ट्रीटमेंट भी शुरू कई आहे ऐं ॿी जेका भी ट्रीटमेंट आहे उहा असांखे हुननि खे हुते फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे प्रोवाइड कयूं था वेठा। 3 सालनि जो प्रोजेक्ट आहे ऐं इहो जेकॾहिं तमामु बहितरीनु कमु जेकॾहिं हलंदो इंशाअल्लाह कोऑपरेशन सां असांजो हुननि सां भरपूर ताउन आहे, कोऑपरेशन आहे। सिंध गवर्नमेंट जे हिसाब सां बि हिननि सां असांजो पार्टनर आहे इहे इंशाअल्लाह त ग़रीब आवाम जे लाइ हिकिड़ो लाभ आहे तो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे ऐं हिन मां इलाही फ़ाइदो थींदो। असल में हमने यहाँ पे एक प्रोजेक्ट का इफ्तिताह किया है। ये प्रोजेक्ट बेसिकली 3 साल का प्रोजेक्ट है जिसका मकसद जो डायबिटीज़ रिलेटेड जो ब्लाइंडनेस है, शुगर की वजह से जो आँखों के ऊपर असरात पड़ते हैं किसी भी मरीज़ के और उसकी नज़र की कमज़ोरी होती है या अगर वो टाइम के ऊपर अगर ट्रीट ना किया जाए तो वो ब्लाइंडनेस की तरफ जाता है, तो उस प्रॉब्लम को, उस इशू को, उस बीमारी को एड्रेस करने के लिए असल में इस प्रोजेक्ट का यहाँ पे इफ्तिताह किया गया है। मेरा सब लोगों से ये गुजारिश होगी और ये पैगाम होगा कि जो भी मरीज़ शुगर के मरीज़ हैं हमारे इलाके में, वो कम से कम साल में 1 या 2 दफ़ा अपनी आंखें ज़रूर चेक कराएं। और अगर आपको आपके मौलिद जो है, जो आपके डॉक्टर आपको कोई इलाज बताते हैं, तो आप ज़रूर अल इब्राहिम आई हॉस्पिटल या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नौशहरों में अपने इलाज के लिए तशरीफ लाएं, क्योंकि यहाँ पे हम वो सहूलियात लेके आए हैं। नाज़रीन अखियुनि जे मुतालिक़ हिन प्रोजेक्ट जा मुंतज़मीन जा वीचार तव्हां ॿुधा, जिन चयो त ही ॿाहिराड़ीअ जे इलाइक़े में ही जेको प्रोजेक्ट आहे उहो बुनियादी हैसियत रखे थो ऐं संगे मील साबित थींदो। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ने सां गॾु अब्दुल रज़ाक गांगरो, धरती TV न्यूज़ कंडियारो। नासिक ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, असां सां गॾु रहिजो।